नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में ख़बर ॾींदा हलूं त सोभودेरो लॻ ॻोठ दर मोहम्मद भाॻत जे रवासिन भाॻत बिरादरी जे माण्हुनि ॻोठाणन अली खान भाॻत नसीर अमीर अली वारनि एहतजाज मुज़ाहिरो कयो। अली खान भाॻत दाहींदे चयो त कुझु ॾींहं अॻु कचे जे इलाइक़े मंगी माड़ी थाणे जे हद में मुंहुं ते हथियारबंदनि हमलो करे फायरिंग कई है। फायरिंग जी आवाज़ ते हर पासे जा ॻोठाणा पहुची विया। हमलावर फरार थी विया। हिन चयो त मूं अहिड़ी एनसी मंगी माड़ी थाणे ते मुखालिफ़नि सदर भाॻत असगर निज़ाम ऐं इरशाद खिलाफ़ दाख़िल कराई है, जिन खे बिरादरी जे बासर माण्हू थाणे तां आज़ाद करायो। हिन चयो त अहिड़ो फ़ैसिलो साईंदाद भाॻत वटि थियो है, जंहिंमें मुखालिफ़ ॾोही थिया आहिनि। हिन वक़्तु फ़ैसिलो नथा मञनि। मंगी माड़ी पुलिस हमलावर खिलाफ़ को बि क़दम नथी खणे। हिन इल्ज़ाम हणंदे बिरादरी जा बासर वॾेरा मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं क़त्ल करण लाइ हमिलो करायो है। ज़मीन जो खातो मुंहिंजो बासर वॾेरानि अॻु बि ॻोठ में खून कराया आहिनि। हिन वक़्तु मुंहिंजे ऐं मुंहिंजे भाइरनि खे नुक़सानु पहुचाइणु घुरनि था। मां IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो करियां थो त हमलावर खिलाफ केस दाखिल करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।